बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त एसआर न्यूज़ पारां असां सिजावल सिटी जे मक्सी माला में मौजूदु आहियूं। अचो त हाणे हिन घर धणियुनि खां पंहिंजो कमेंट्स वठूं त उन्हनि जो छा चवणु आहे। तव्हांजो नालो? गुलाम कादिर। गुलाम कादिर, छा था चवणु चाहियो? असां चाहियूं था त इहो डीसी अची ॾिसे त मुआइनो करे सही पाणी जो नालियूं ख़राबु ठाहिया अथऊं, खूह वारो पाणी बि असांजे घरनि में अची माना मुआइनो करे। सभु ॿार असांजा बीमार आहिनि। असां चई चई चरिया थी वियासीं, हराम जो गौर बि कनि था। तव्हां टीएम ॾे या कंहिं ॾे वियासीं, उन ॾाढे सभु वेठा, मंज़ूर वारा, इहे टीएम वारा, का शइ न ॿुधूं। तो रोड जो पाणी कढियूं हलिया विया, हेॾे छक ई न आहियो अथऊं। ठीक है। पेट पालने आदर चाहे नाले ने असांखे ॿोॾे छॾियो, ख़ुदा खे मञियो, अथव त असांजी मदद कयो आहे मौला। असां भरी वियासीं ते ॿोॾे में खटा पाणी में पिया आहिनि। बुरे पाण पैसा चटी वेठो आहे, हिते असां आज़ाद में खटा पाणी में पिया आहिनि। ख़ुदा वाह छा इहा ई ॻाल्हि अथव। नालो? मोहम्मद सादिक मक्सीवा। मोहम्मद सादिक, तव्हां छा था चवणु चाहियो? असां चवणु चाहियूं था त असां पाणी में ॿुधूं था पिया त टीएमओ पंहिंजा पैसा खादियूं थो वञे, मिलन्स था वञूं त पैसा खादियूं थो वञे। असांखे का शइ तो पाणी बि नथा कढाइनि। असां पाणी में ॿुधूं था पिया। हिते असां पंहिंजे मीर साहिब खे अर्ज़ु कयूं था त असांखे पंहिंजो हे नालियुनि जो पाणी कढाए, असांजे घरनि जो पाणी कढाए असांखे ॾे। जेके पैसा अचनि था त नाज़िमा जेके हेठियां अमलदार खादियूं था वञनि, ॿियनि खे असांखे कुझु नथा, न पाणी कढनि था। असां बचड़ा बीमार थिया आहिनि, बचड़ा पाणी में बीठा आहिनि असांजा। हे जेके असांखे पाणी नथा कढाए ॾियनि त असां मक्सी माला जेके सभु आहिनि त रोड ते निकिरी असां हड़ताल कंदासीं, बुख हड़ताल कंदासीं। असां निकिरी ॿार बचा अचे रोड ते बीहंदासीं। इहे ॾिसो था पाणी, तव्हां पाण ॾिसो था, को बि नथो अचे, सार संभाल को बि नथो लहे। असां सां मुसीबत आहे। कल्ह ॿार किरिया आहिनि हिते, नंढड़ो ॿार साल जो, उनखे ॻोल्हे कढियो आहे, मरण खां बची वियो आहे। हाणे ॾिसो था हशर बीमारियुनि वठ करे छॾियो आहे। बीमारियुनि जो कयूं या पेट जो कयूं? साईं कहिड़ो कुंड पालियो हिते? टीएम अचे ई नथो। करट रखियो अथनि सफ़ा, बिल्कुलु कंहिंखे रुपयो बि नथा ॾियनि, न को सार संभाल लहनि था, न पाणी कढनि था। वञूं काॾे? साईं ॾिसे थो माल बि कूनर पिया अथई पाणी में, खटां पयूं अथई पाणी में। ॾिस तूं पाण साईं हशर। ऐं मां इमरान अली जमाली बहसियत मक्सी मौला जो पुराणो रहवासी आहियां। हिते जेको आहे सो असांजे पाड़े में लेकर जो वॾो आज़ार आहे। नालियूं जेके आहिनि पुराणियूं ठहियल आहिनि, नाकारा ठहियल आहिनि, जंहिंजो पाणी जेको आहे सो ड्रेनेज खूह में नथो वञे, घरनि जे तरफ़ अची रहियो आहे। घरनि में हिते जेके असांजे पाड़े में अक्सरियत ग़रीब मिसकिननि माण्हुनि जी आहे, जेके पंहिंजे पेट पालण जे लाइ परेशान हूंदा आहिनि। अॼु उन्हनि जा ॿारूअड़ा जेके ॿार आहिनि उहे ॾाढा बीमार आहिनि मलेरिया जे करे। हाणे उहे वीचारा पंहिंजो पेट पालनि या जेको आहे सो पंहिंजनि बचड़नि जो इलाजु कराइनि। असांजे ज़िले जे डीसी डीसीओ खे असां हीअ जेको आहे सो अॼु तव्हांजे पंहिंजे तसल्लुल सां असां गुज़ारिश था कयूं त ख़ुदा रा तव्हां नोटिस वठो। चेयरमैन असांजो जेको यूसी चेयरमैन आहे ऐं असांजो जेको टाउन कमेटी जो चेयरमैन आहे, उन सां बार बार असां मिलिया आहियूं। उहे चवनि था त असां वटि जेका बजट कोन्हे, असां वटि को अहिड़ो अमलो कोन्हे जो असां हीउ शहर जेको आहे सो साफ़ु कराए सघूं। ऐं उन्हनि जे एतिरी गंदगी आहे असांजे हिन पाड़नि में। हीअ पाड़ो तव्हां ॾिठो, हिन खां वधीक असांजे शहर जा ॿिया पाड़ा बि हिन हाल जहिड़ा ई आहिनि। हिननि खां कमु चढ़ियल आहे। चेयरमैन खां, असांजे टाउन कमेटी जे चेयरमैन खां हीउ कमु चढ़ियल आहे। ख़ुदा असांजे टाउन कमेटी जा तक़रीबन 200 खां मथे मेंबर आहिनि। जेके स्वीपर जेको आहे सो जूं पघारूं खाइनि था, उहे ख़बर न आहे त उहे कहिड़ा आहिनि। बाक़ी तक़रीबन टाउन कमेटी जे मेंबरनि मां कुल 5-6 मुलाज़िम आहिनि जेके डेली वेजिस ते कमु कनि था। पर शहर वॾो आहे, हुननि खां कमु इहो थिए कोन थो। बजट वॾी आहे, अलाए काॾे थी वञे। हाणे ताज़ा 34 लख रुपया मीर नाज़र ख़ान मक्सी साहब मंज़ूर कराया, उहे बि चवनि था त पघारुनि में था वञनि। उहे जेकॾहिं कंहिं अफ़सर खे या कंहिं जे पेज तां या कंहिं सोशल मीडिया जे जेको आहे सो ज़ोर सां जेकॾहिं सफ़ाई थिए थी त कंहिं मख़सूस घिटियुनि जी थिए थी। मुकमल सफ़ाई जी ज़रूरत आहे असांजे शहर में। असांजे ज़िले जे डीसीओ खे असां हीअ जेको आहे सो अॼु तव्हांजे पंहिंजे तसल्लुल सां असां गुज़ारिश था कयूं त ख़ुदा रा तव्हां नोटिस वठो। जल्द खां जल्द असांखे शहर साफ़ु कराए ॾियो, असांजे घरनि मां पाणी कढाए ॾियो त जीअं असां वधीक बीमारियुनि